निहायती मोज़िज़ ऐं मुंहिंजे लाइ क़ाबिल फ़ख़्र मुंहिंजी नंढड़ी प्यारी न्याणी जमीला। मुंहिंजे लाइ इहो फ़ख़्र आहे त मुंहिंजी शागिर्द अॼु के मक़ाम ते आहे। इहो उस्ताद जे लाइ वॾो फ़ख़्र हूंदो। असलम साहब ऐं मुंहिंजो दोस्त जेको अॼु असांजे दरमियान मौजूदु कोन्हे, साईं असलम, उन जो वॾो रोल रहियो आहे हिन खे हिन मक़ाम ते पहुचाइण में। मुंहिंजी नाचीज़ जी एॾी का हैसियत कान्हे, पर हिकिड़ी शइ हुई जमीला में त जमीला जॾहिं शाह लतीफ़ कोचिंग सेंटर जॉइन कयो, ऐं इहा बि फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त जमीला सिर्फ़ु जमीला न, पर जमीला खां अॻु इन जी वॾी भेण सकीना ऐं तमामु भेणूं मुंहिंजूं शागिर्द रहियूं आहिनि। ऐं साईं जी वॾी ख़ूबी इहा रही आहे त हिन सिर्फ़ु पंहिंजे धीअरनि खे न पढ़ायो, सभ खां पहिरीं मेमण ॻोठ में जेकॾहिं का टीचर थी, उस्ताद थी, त साईं जी भेण हुई अदी मरियम। त इहो मुआशरे में न्याणियूं पढ़ाईअ जो जेको पहिरियों नारो हो उहो साईं हुयो। पोइ असां मिली करे शाह लतीफ़ जे प्लेटफॉर्म ते 82 में इहो नारो हुयो त न्याणियूं पढ़ायो घर संवारियो। असां वटि स्कूल कोन हो मुराद मेमण ॻोठ में। मुराद मेमण अॼु जेकॾहिं तव्हांजो सऊदाबाद खां लंगड़ थींदो त मुराद मेमण सेकेंडरी स्कूल उते आहे, जेको 1980 या 1959 में इहो स्कूल क़ाइमु थियो। पर उन वक़्तु इहो स्कूल हिते न बनियो, उन जा के सबब हुआ। पर 1980s में शाह लतीफ़ जी जेकी उन वक़्त जी टीम हुई, उन कोशिशि कई। उन वक़्त जो सेक्रेटरी तालीम हो बशीर मोरियाणी, उन जो तव्हां वटि स्कूल त आहे, कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे मुराद मेमण गर्ल्स सेकेंडरी स्कूल जी। असां मुतालबो कयो त हू उर्दू मीडियम असांखे सिंधी मीडियम ॾियो। अप्रूव थी वियो, सभु कुझु थी वियो, एसएनी थी वई। उन वक़्तु एॾो वॾो मसइलो न हूंदो। हाणे टीचर्स किथां अचनि? असां वटि टीचर्स कोन हुयूं। वाडेला बलोच हिकिड़ी गाॾी हलाईंदी हुई मैं हिते मलीर में यूनिसेफ जे पारां, जंहिंमें सर्विस ॾींदी हुई त जेके वुमेन टीचर हुई उन्हनि खे मलीर बहिराड़ी जे परे परे मक़ामनि ते पहुचायो वञे। पोइ उन्हनि सां ॻाल्हाए करे उन वक़्तु साफ़ ॻाल्हि आहे त असांजो थोरो GSM सां बि वास्तो आहे। उन्हनि दोस्तनि सां राब्ते में अची असां सच मुख़्तलिफ़ जेके ॻोठ हुआ, बचियल ॻोठ वग़ैरह, उतां नियाणियूं अपॉइंटमेंट करायूं ऐं उन नियाणियुनि उते अची पढ़ायो। पर असांखे ॿी जेकी वॾी ख़ामी नज़र आई त साइंस ऐं इंग्लिश जा टीचर कोन हुआ। पोइ उन वक़्त जे प्राइमरी स्कूल मुराद मेमण अब्दुल करीम मोला में हाजी गुल मोहम्मद मेमण हेड मास्टर हो प्राइमरी जो। उन सां साईं असलम ॻाल्हायो, उन खां असां शाम जो क्लास वरिता ऐं शाह लतीफ़ कोचिंग सेंटर जो बुनियादु उतां खां शुरू कयो। सुबुह जो असां पंहिंजी गवर्नमेंट ड्यूटी कंदा हुआसीं ऐं शाम जो अची करे हुते पढ़ाईंदा हुआसीं। बाद में डिस्ट्रिक्ट काउंसिल हिकिड़ी बिल्डिंग त असांखे ॾिनी, पर असां वटि फर्नीचर कोन हो। मेमण ॻोठ में टेलीफोन जो कमु थियो, हुन में जेके रोल निकिरंदा आहिनि जंहिंमें केबल बेड बि आहे, उहो हिकिड़ो रोल असां वरितो इंजीनियर खां ऐं उन मां बेंच ठाराए शाह लतीफ़ कोचिंग सेंटर जो बाक़ाइदा बुनियादु रखियो, जंहिं मां हे अॼु निकिरी अॼु हिन मुक़ाम ते पहुतियूं आहिनि। हीअ असांजे लाइ क़ाबिल फ़ख़्र आहिनि। ऐं हिन सां गॾोगॾु हिन वक़्तु मेमण ॻोठ में जेतिरियूं MBBS डॉक्टरियाणियूं वेठियूं आहिनि, उन वक़्तु जो मिनिस्टर हो हकीम बलोच, उन वॾी सपोर्ट कई। केस विढ़ियो, उन केस में पूरे सिंध में डिस्ट्रिक्ट वाइज़ सीटूं हुयूं, कराची में डिवीज़न वाइज़ हुयूं। ऐं पहिरियों दफ़ो उन वक़्तु 65 सीटियूं कराची जे डिस्ट्रिक्ट मलीर में मिलियूं, जंहिंमें उहे डॉक्टरियूं जेके MBBS करे वेठियूं। इहा बि उन वक़्त जी महिनत हुई। त अॼु वक़्तु परे कोन्हे। ऐं हिन फील्ड में अचणु जमीला जी इहा ख़ूबी हूंदी त हू हर ॻाल्हि ते सुवालु कंदी हुई। असीं कॾहिं कॾहिं उकताइजी वेंदा हुआसीं त जमीला जा अजीब सुवाल आहिनि त वकील कीअं थिबो, पर इहा उनजी जिस्तजू हुई, कोशिशि हुई, उनजे ख़ानदान जी सपोर्ट हुई, जो अॼु असांजी प्यारी न्याणी हिन मुक़ाम ते आहे। जसलाणी आहे उहा क़ौम जेका पंहिंजे न्याणियुनि खे तालीम थी ॾे। शाह अब्दुल लतीफ़ जे बिटाईअ जे हिन शेर सां पंहिंजी जाइ वठंदुसि। कंवर पाड़ूं पातार में भंवर भरी आकाश, तंहिं इश्क खे शाहबाज़ जे मोहबती मिड़िया।